सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जेॾो तुंहिंजो ना बाझ बि ओॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणीअ, तूं छपर तूं छां, कुॼाड़ो कुहां तोखे मालूम सदकी। क़ुतिल अस्हाबुल उख़्दूद अन्नार ज़ातिल वक़ूद इज़ हुम अलैहा क़ुऊद व हुम अला मा यफ़अलून बिल मुअमिनीन शुहूद। अस्हाबुल उख़्दूद, खॾुनि वारा। असां इहा ॻाल्हि बार बार पंहिंजे हिन प्रोग्राम जे मुख़्तलिफ़ नशिस्तुनि में वरजाईंदा आया आहियूं त जेके बादशाह थींदा आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ी माण्हुनि जे मथां मुसलत करण जे लाइ सॼे समाज जे नफ़्सियात ते, सॼे समाज जे हवास ते, सॼे समाज जे सोच ते हावी थियण जे लाइ अनेक क़िस्म जा हरबा हलाईंदा रहंदा आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू उथारींदा आहिनि जेके माण्हुनि खे वर्गलाईंदा आहिनि, गुमराह कंदा आहिनि। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला जेके पंहिंजी कुदरत सां मौजज़ा अता फ़रमाया, उन्हनि में हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ में जेका अल्लाह साईं शिफ़ा रखी हुई, उहा हथ शिफ़ा माण्हुनि जे लाइ मसीहाईअ जो बाइस बणी हुई। कोढ़ ऐं बरस ऐं बग ऐं अंधाइप जी बीमारी उन्हनि ॾींहंनि में आम हुई। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला जे अमर सां इंसाननि जे लाइ शिफ़ा जो बाइस बणिबो। शिफ़ा अता अल्लाह साईं जी ज़ात जे तरफ़ां थींदी आहे। पोइ जेकॾहिं को इंसान उन जे लाइ ज़रियो बणिजे थो त वमा ज़ालिका अलल्लाहि बिअज़ीज़, अल्लाह साईं जे लाइ इहा ॻाल्हि ओखी कोन्हे का। हिकिड़ी हदीस शरीफ़ में फ़रमायल आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त केतिरा ई अहिड़ा घुंडरीदार वारनि वारा जेके घिंघरियल वारनि जी कैफ़ियत में, सूरत में मेरा कपिड़ा पियल आहिनि, उन्हनि ते बज़ाहिर तव्हांखे दीवाना लॻनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त इन्हनि शख़्सनि खां डिॼो, छो त इन्हनि शख़्सनि जी ज़ुबान ते जेका ॻाल्हि ईंदी परवरदिगार आलम उन मुताबिक़ फ़ैसिलो सादिर फ़रमाईंदो। त दीवानगीअ जी इहा कैफ़ियत कॾहिं कॾहिं आरिफ़नि में अची वेंदी आहे ऐं उहे शख़्स जॾहिं अल्लाह साईं जे लाइ जे हुज़ूर में दुआ जे लाइ हथड़ा खणंदा आहिनि त अल्लाह साईं उन्हनि जी दुआ रद्द न फ़रमाईंदो आहे। त पैगम्बरनि खे परवरदिगार आलम पंहिंजा जेके कुदरत सां मौजज़ा अता फ़रमाया, उन्हनि मौजज़नि में अमुर अल्लाह साईं जो हूंदो आहे ऐं ज़रियो अल्लाह जा नबी, अल्लाह जा रसूल बणिबा आहिनि जेके अल्लाह साईं जा बाना हूंदा आहिनि। बाने जो मतिलबु आहे त अल्लाह साईं जी फ़र्मा बरदारीअ जे रंग में रंगियल सिबग़त अल्लाह वमन अहसन मिनल्लाहि सिबग़ा। क़ुरान शरीफ़ में अल्लाह साईं जेको असांखे कैफ़ियत जो दर्स ॾिनो आहे त तव्हां अल्लाह जे रंग में रंगिजी वञो। अल्लाह जे रंग खां भला ॿियो कहिड़ो रंग आहे जेको वधीक ख़ूबसूरत ऐं लुभाईंदड़ हुजे। ऐं अल्लाह जो रंग छा आहे? तव्हां इंसाननि जे लाइ रहमत जो बाइस बणिजी वञो। दिलि मां कुदूरत, ॿियाई, बुग़्ज़, साड़, इहे सभु अंसर कढी फिटा करे छॾियो। हाणे की अहिड़ा अंसर, इहो गंद अहिड़ो न आहे जेको अंदर में पियो आहे ऐं असां उनखे धाॻो विझी छिके ऐं कढी ॿाहिरि फिटी करे छॾींदासीं। इहो कैफ़ियतुनि में हिकिड़ो मिलियल अहिड़ो गाॾड़ साॾड़ रंग आहे जेको असां ज़िक्र जे ज़रिए, फ़िक्र जे ज़रिए कढी ॿाहिरि फिटो करे सघूं था। ईअं जॾहिं इंसानु पंहिंजे ज़ात जो तज़कियो थो करे, ज़िक्र थो करे अल्लाह साईं जो, त फ़ज़कुरूनी अज़कुरकुम जो इंसान खे रुतबो हासिल थो थिए।
जॾहिं धरतीअ ते इंसानु अलाह साईं जी पचार थो करे, उनखे पंहिंजे दिलि में यादि थो करे, त अर्श ते अलाह साईं पंहिंजनि फ़रिश्तनि में उन शख़्स खे यादि थो फ़रमाए। हामिलीन अर्श जेके फ़रिश्ता आहिनि, जेके अलाह साईं जे अर्श खे खणी बीठा आहिनि, इहा हिकिड़ी तमसील आहे। छाकाणि त इंसान जो ज़हन मिसालनि सां सलाहियल आहे। मिसाल ॾेई शइ खे जॾहिं सम्झाइबो आहे त उहा आसानीअ सां सम्झी वेंदा आहिनि। त अलाह साईं पंहिंजे कुदरत सां जेके असांजे आॾो आयतूं नाज़िल फ़रमायूं आहिनि, उन्हनि में इहा ॻाल्हि थियल आहे त अर्श जा खे खणी बीहण जेके मलाइका आहिनि ऐं उन्हनि जे अंग जो जी कथ नथा करे सघूं असां। जॾहिं इंसानु धरतीअ ते अलाह साईं खे यादि थो फ़रमाए त हदीस कुदसीअ जा अल्फाज़ आहिनि त मां उते फ़रिश्तनि में उन इंसान खे यादि थो कयां। ऐं छो त हिकिड़ा फ़रिश्ता आहिनि जेके असांजे मथां हाफ़िज़ीन जी सूरत में मौजूदु आहिनि। इन अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, तव्हांजे उज़वनि जे हर जोड़ जे लाइ फ़रिश्ता मुक़ररु आहिनि जेके तव्हांजी हिफ़ाज़त था कनि, जेके तव्हांखे थाॿड़जण खां बचाइनि था, जेके तव्हांखे किरण खां बचाइनि था, जेके तव्हांखे मुख़्तलिफ़ पासनि ते भटकण खां बचाइनि था। पोइ इंसानु सफ़ा जॾहिं हुड़ियाइप ते लही थो अचे, होॾ ते बीह थो रहे, त पोइ उहो भटकी थो वञे त उन में हुनजो पंहिंजो क़सूरु आहे। अलाह साईं हुन जे लाइ गुमराह थियण ऐं भिटकण खां बचण जे लाइ खोड़ सातरा इंतिज़ामात फ़रमाया आहिनि। त मलाइकनि जो उहे जेके हामिलीन अर्श आहिनि ऐं ही जेके असांजे हिफ़ाज़त जे लाइ असां सां गॾु मौजूदु आहिनि, उहे जॾहिं इंसानु ज़िक्र थो करे त उन्हनि मलाइकनि जा पाण में सिग्नल्स मिलनि था त उहो इंसानु अलाह साईं वटि मज़कूर बणिजी थो वञे। फ़ज़कुरूनी अज़कुरकुम। जॾहिं उहो अलाह खे यादि थो करे त अलाह साईं उनजी पचर थो फ़रमाए, उनजी पचार थो फ़रमाए, उनखे यादि थो फ़रमाए। इन जो नतीजो छा थो निकिरे त इंसानु जेका शइ तलबे थो उहा उनखे नसीब थी थिए। माण्हू जॾहिं दुआ जे लाइ हथड़ा खणे थो त अलाह साईं हुनजी दुआ रद्द नथो करे। माण्हुनि जे लाइ भलाई थो घुरे, अलाह साईं हुनखे अता थो फ़रमाए। माण्हुनि जे लाइ ख़ैर ख़्वाहीअ जी नियत थो करे त अलाह साईं हुनखे अता थो फ़रमाए ऐं हू माण्हुनि जे लाइ थधे छांवरे जो बाहिस बणिजी थो वञे। बुज़ुर्गी इन शइ जो नालो आहे जेका ज़िक्र सां पैदा थींदी आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अलाह साईं इहे पंहिंजूं जेके तकवीनी उमूर सां सलाहियतूं अता फ़रमायूं हुयूं, उन्हनि में को शक कोन्हे को। जेकॾहिं को माण्हू असांखे साइंसी नुक़्ते निगाह सां इन्हनि शयुनि में उलझाइण जी कोशिशि थो करे, हलो ठीकु आहे, असांखे उलझाए वियो, पोइ असां हिननि शयुनि खां इनकार कयोसीं, हाणे असांखे छा थींदो? हक़ीक़त खां इनकार ख़ुदि इंसान जे मन जे लाइ रोग बणिजी थो वञे। तव्हां जॾहिं अलाह जी ज़ात खां इनकार था कयो, तव्हां जॾहिं ज़िक्र जे इफ़ादियत खां इनकार था कयो, तव्हां जॾहिं पैगम्बरनि जे मोजिज़नि खां इनकारी था थियो, तव्हां जॾहिं अणथियणियूं थी थियूं वञनि ऐं उन्हनि खे असां मोजिज़ा था चऊं, उन्हनि शयुनि खां इनकार था कयो, पोइ हाणे तव्हांखे हथु छा आयो? जिन तव्हांखे इन्हनि वसवसनि में मुब्तला कयो ऐं तव्हांखे अजीबो ग़रीब क़िस्म जे खटरागनि में वठी विया, उहे पाण फुल सूट पाए, टाए पाए ऐं ॿाहिरियुनि वसवसे विझंदड़ कुवतुनि खां ॿ टे ॾोकड़ वठी अची तव्हांखे वसवसनि में मुब्तला करे ऐं तव्हांखे वाइड़ो करे हुननि जे आॾो पेश कंदा त बाबा ॾिसो असां कीअं नौजवाननि जूं वायूं बताल था कयूं, ऐं हू पंहिंजे खटरागनि में मुब्तला थी हक़ीक़त खां वेगाना थी था वञनि। तव्हांखे असांखे डिप्रेशन जो मरीज़ करी हू उते विकिणी ईंदा आहिनि असांखे, ऐं पोइ उन्हनि खां ॾोकड़ वठी भलियूं गाॾियूं वठी अची असां ते दाबो कंदा आहिनि ऐं अची असांजे पंहिंजनि ॿारनि खे नवाज़े असांजे ॿारनि खे अहसास कमतरीअ में मुब्तला कंदा आहिनि। त इहे शख़्स जेके तव्हांखे इन रोग में मुब्तला कनि था, तव्हां इन्हनि शयुनि जा इनकारी थी वियो, तव्हांखे छा हथु आयो? तव्हांजी मालिकी कंदा, तव्हांजी दस्तगीरी कंदा? तव्हां जॾहिं कंहिं ॾुख में मुब्तला थींदो त तव्हां सां ॾुख वंडण जे लाइ आमादा थींदा? त इहे शख़्स आहिनि जेके, इहो सौदो ॾाढो महांगो आहे। असांखे जेका मोरूसी तौर ते मज़हब जी सूरत में, अक़ीदनि जी सूरत में रूहानी सामान मिले थो त असां उनखे पंहिंजे हाम सां हंडाईंदासीं। साइंस जे चकरनि में असांखे विझनि था त पोइ लेबॉर्ट्री बि क़ाइमु कनि न, जंहिं लेबॉर्ट्रीअ में असां हली ऐं तजुर्बा कयूं, उबता सुबता पाणी विझी ऐं नयूं शयूं ईजाद करण जी कोशिशि कयूं।
बेली इहे सभु शयूं हिकिड़े मरबूत निज़ाम सां मुमकिन थींदियूं आहिनि। जॾहिं असांजो निसाब तालीम पावरफुल हुजे, जॾहिं असांजो निज़ाम तालीम दुरुस्त हुजे, त इहे शयूं कुदरती तौर ते असांजे समाज मां ओसर वठणु शुरू थींदियूं ऐं असां उन्हनि खे अलाह साईं जी कुदरत जो शाहकार सम्झी, अलाह साईं जी नेमतुनि जो भंडार सम्झी अपनाईंदासीं। बसि ईअं वठी ईअं साइंस जी प्रचार कजे ऐं पोइ हुननि माण्हुनि न तव्हांखे लेबॉरेटरी क़ाइमु करे ॾिनी, न तव्हांखे को तजुर्बो करे ॾेखारियनि, न ई वरी पाण कुझु ईजाद करे सघिया आहिनि। पोइ साईं तव्हांखे हवाला ॾींदा, फलाणो साईं साइंसदान, फलाणो साईं ॾाहो, टीरो साईं ॾाहो, मटीरो साईं ॾाहो। त उहे ॾाहा बरहक़ आहिनि, पंहिंजे समाज जा मसीह आहिनि, असांजे लाइ इंतिहाई क़ाबिल एतिराम आहिनि। पर ही जेके बदनीयत माण्हू तव्हांखे रोग में मुब्तला करे तव्हां खां तव्हांजी मोरूसी रूहानियत जो सरमायो फुरे खसे लुटे तव्हांखे ख़ाली करे था छॾनि, पंहिंजे अंदर में बि पंहिंजे समाज में असां ज़ालिम हुक्मराननि जे ज़ुल्मनि जे करे, ऑफिसरनि जे लुचाइनि जे करे, सरमाएदाराना ऐं जागीरदाराना समाज जे भुतियुनि रस्मुनि जे करे पंहिंजे अमली ज़िंदगीअ में ख़ुशहालीअ खां बदहालीअ जे रोग में त मुब्तला आहियूं ई आहियूं। पर हिकिड़ी रूहानी कैफ़ियत त आहे न जेका असांखे परवरदिगार सां सलाहे थी ऐं असां उन जे दरबार में हाज़िर थी उन खां पंहिंजे ज़माने खे ख़ुशहाल करण जे लाइ दस्तबदुआ था थियूं, त असांखे हिकिड़ी तक़वियत त मिले थी न। इहे केरु आहिनि जेके तव्हां खां इहा तक़वियत बि फुरणु था चाहिनि ऐं तव्हांखे अहिड़ो वेगाणो करे तव्हांजूं अहिड़ियूं वायूं बताल करे छॾणु था, वायूं बताल करे छॾण में चाहिनि नथा, बल्कि कामयाबु था थी वञनि। पोइ तव्हांखे छा थो हथु अचे? सिंध जा केतिरा ई नौजवान अहिड़ा ॾिसो जेके अहिड़नि माण्हुनि जे NGO जी माण्हुनि जे चकरनि में अची विया, जेके अहिड़नि शातिरनि जे वर चढ़ी विया, उहे पंहिंजे घर जे लाइ आज़ार बणियल आहिनि, उहे पंहिंजे दोस्तनि जे महफ़िलुनि जे लाइ आज़ार बणियल आहिनि। उन्हनि माण्हुनि खे माण्हू चरियो थो सम्झे, त पोइ तव्हां उन्हनि जे दर ते वञो, तव्हांजी मालिकी कनि ॾिसूं। त तय थियल ॻाल्हि आहे त इहे माण्हू ख़ुदि हिकिड़ा शातिर आहिनि, हक़ीक़त खे सम्झनि था, पर छाकाणि त हुननि खां ॿियो को कमु नथो पुॼे, इन जे करे उहे शख़्स जेके असांजे समाजनि खे तहस नहस करण जे लाइ आलमी एस्टेब्लिशमेंट जो आलाकार बणिजी असांजे समाज खे वधीक रोग में मुब्तला करण जा हरबा था हलाइनि, हे उन्हनि जा नौकर आहिनि। असांखे होशियारु थियणो पवंदो, असांखे उन्हनि जे नक़्लो हरकत ते नज़र रखणी पवंदी, असां उन जे शातिराना चाल खे सम्झणो पवंदो। जेकॾहिं असां न सम्झंदासीं त असांजा केतिरा ई नौजवान इन वेगाणप में मुब्तला थींदा। जेकॾहिं को नौजवान पंहिंजे सलाहियतुनि सां किथे वञी पंहिंजो रुतबो हासिल बि करे थो वठे, त उहो वरी पंहिंजे जेके उन जा ॿारड़ा था ॼमनि, जेका उन जी घरवारी थी थिए, उन जे लाइ आज़ार थो बणिजे। त हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह साईं जेके मौजज़ा अता फरमाया, उन्हनि मौजज़नि खां असहाबुल उख़्दूद जो सफ़र कीअं थियो हो, खॾुनि वारनि जो, इन्हनि ते पाण चवंदा हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी नाज़रीन, त हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह साईं इहे मौजज़ा अता फरमाया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे विसाल खां पोइ वरी शातिर माण्हू कुझु समाज जा उथिया, जिन माण्हुनि जे मथां कब्ज़ो करणु शुरू कयो, माण्हुनि खे वेगाणो करणु शुरू कयो। उन्हनि में हिकिड़ो तुब क़ौम मां यमन जे इलाइक़े में ज़ू नवास बादशाह बि सामायो। ज़ू नवास बादशाह, बादशाह असां चवंदा आहियूं त सफ़ा को बादशाह हुआ। बादशाह जो मतिलबु हूंदो आहे माना वाघ धणी हुजण जे करे उबतो फ़ैसिलो करे बि मञिणो आहे, सुबतो फ़ैसिलो करे बि मञिणो आहे। सुबता फ़ैसिला त बादशाह कंदा ई कोन्हनि खे, इन जे करे कंहिं माण्हूअ खे मुहज़ब लफ़्ज़नि में जेकॾहिं असांखे बेवकूफ़ चवणो हूंदो आहे त पोइ उनखे बेवकूफ़ न चवंदा आहियूं, बल्कि उनखे चवंदा आहियूं त सफ़ा को बादशाह माण्हू आहे। छो त बादशाह जी खोपड़ी उल्टी थी वेंदी आहे। हिकिड़े माण्हूअ जो जेको मुफ़्त में पेट भरिजे थो, उहो महिनत नथो करे त उनजी खोपड़ी उल्टी ई थींदी, उबती ई थींदी। त ज़ू नवास बादशाह जेको हुयो पंहिंजे दौर में जादूअ खे फ़रोग़ ॾियण जा हरबा हलाईंदो हो।
जादू हिकिड़ो शोबत आबादीअ जो इंसानी नफ़्सियात में तमामु हिकिड़ो वॾो अमल दख़ल थो रखे कीअं आहे ऐं उहो कीअं थो अमल मुतहरिक थिए ऐं माण्हू उन रोग में कीअं था मुब्तला थियनि। इन ते तव्हां असांजी अप्रोच नथी थी सघे जो असां इन्हनि चकरनि में नथा पइजी सघूं। असांखे पंहिंजी महिनत सां ज़िंदगी गुज़ारणी आहे, पंहिंजो कमाइणो आहे, पंहिंजो खाइणो आहे ऐं समाज में ख़ुदि ऐं ख़ुददारीअ सां बावकार ज़िंदगी गुज़ारणी आहे। तंहिंजे करे इन चूतियागिरियुनि में जो पऊं, इन खां बहितर आहे त असां पंहिंजी मुतदल ज़िंदगीअ जे लाइ सुन्नत तरीक़े सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इत्तिबा में माण्हुनि जे लाइ रहमत जो बाइस थींदासीं। ज़ूनवास बादशाह उन छा कयो जो पंहिंजा जेके खड़पील माण्हू हुयसि, शातिर माण्हू जेके हुयसि, उन्हनि जे ज़रिए सां जादूअ ते ऐं शोबदाबाज़नि में माण्हुनि खे मुब्तला रखंदो हो। जा बजा उहो मेला कराए, मलाखड़ा कराए, उते जादूगर पंहिंजो हिकिड़ो कमाल ॾेखारनि, माण्हू उन्हनि में महव थी वञनि, त पोइ इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो उन समाज जो जेका क्रीम हूंदी ब्रेवनेस जी, ज़हानत जी, त उहे माण्हू उन ॾे मुतवजे थींदा, उहे चाहींदा त असां बि इहो कमु सिखूं। पोइ हुननि ॾे वेंदा त पोइ जादूगर वरी उन्हनि सां जेको आहे शर कंदा, उहो सॼो तव्हां असांजे बि साम्हूं आहे। ज़ूनवास जे बादशाहीअ जो जेको हिकिड़ो खड़पील जादूगर हुयो, उहो जॾहिं पौढ़ो पए थियो त असां ईंदासीं क़ुर पाक में असहाबुल उखदूद जो हिकिड़ो वाक़ियो आहे, खॾुनि वारनि जो वाक़ियो। खॾुनि में बाहि ॿारे माण्हुनि खे कीअं साड़ींदा हुआ, मारींदा हुआ, तड़पाईंदा हुआ, उन ते ईंदासीं असां। त ज़ूनवास बादशाह जे हिकिड़े पौढ़े खे पंहिंजो पौढ़े जादूगर बादशाह खे चयो त मां अची मरण कंधीअ ते पहुतो आहियां, को ज़हीन नौजवान मूंखे ॾे, उसरंदड़ उमिरि में जेको हुजे, त मां उनखे पंहिंजी जादूगिरीअ जा गुर सेखारियां, त जीअं तूं बि ॾुखियो न थिए जेकॾहिं मां मरी वञा, या वरी तोखां पोइ जो नसुल जेको बादशाही करे उहो बि ॾुखियो न थिए। बादशाह उनखे पंहिंजे यमन जे ई कंहिं इलाइक़े मां हिकिड़ो नौजवान घुराए ॾिनो। इतफ़ाक़ सां उन नौजवान जो नालो अब्दुल्लाह हुयो। हाणे अब्दुल्लाह नालो अलाह जो नालो, छाकाणि त नबी सभु जेके बि अलैहिस्सलातु वस्सलाम आहिनि, उहे अलाह जे तौहीद जो पैगाम खणी ईंदा। उन्हनि खे जेका रिसालत अता थींदी हुई, जेका नबूअत अता थींदी हुई, उन्हनि जो पैगाम तौहीद ते हूंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि तौहीद जो पैगाम खणी आयो ऐं उन जे जे नबूअत जे ज़माने में अब्दुल्लाह नालो आम हुयो, जीअं असां वटि बि अब्दुल्लाह नालो आम आहे। नालो बुनियादी तौरु माण्हूअ जे जॾहिं ॿार ते रखिजे थो त उनजो मक़सूदु ऐं मतिलबु इहो हूंदो आहे, मक़सदु इहो हूंदो आहे त उन ॿार में उन नाले जो असरु पैदा थिए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तव्हां पंहिंजे ॿारनि जो नालो सुठो तजवीज़ कंदा कयो, छो त तव्हांजे पारां तव्हांजे ॿार खे जेको पहिरियों तोहफ़ो थो मिले उहो नाले जो तोहफ़ो आहे, त तव्हां हुनजो नालो कहिड़ो तजवीज़ कयो, उन ते नालो कहिड़ो रखियो। त अहिड़ो नालो न रखिजे जेको अॻिते हली माण्हुनि जे लाइ उचार जो में मसइला पैदा करे। जीअं असांजा सिंधीअ जा खोड़ अहिड़ा नाला आहिनि जेके मिसाल जी ॻाल्हि मोहम्मद अंगड़ नालो रखियो थिएसि, उहो अंगड़ छोकिरो वॾो थियो, हाणे उहो आयो वॾे शहर में, वॾनि शहरनि में जेके असांजे मथां अलाए कहिड़ी मख़लूक मुसलत आहे, जेका असांजी ॿोली सम्झण जे लाइ तयारु कान्हे, जेका मख़लूक असांजी ॿोली ॻाल्हाइण लाइ तयारु कान्हे का, उन्हनि में ङे सिंह जो लफ़्ज़ु आहे ई कोन। ऐं ङे सिंह हुननि जो उन मख़लूक जो ङे सिंह सां या असांजी अल्फ़ाबेट सां कहिड़ो सरोकार आहे जो उहो ङे सिंह ऐं पंहिंजो णुण वण ऐं पंहिंजो अहिड़े क़िस्म जा उचार पिया सिखण जी या ॻे ॻऊं सिखण जी कोशिशि कंदा। अजीब मख़लूक अजीब ई रहंदा इहे। हाणे हिते जो उहो अचे त उनखे उहे जेके ङे सिंह उचारे ई नथा सघनि उनखे कीअं सॾींदा अंगण, मसइलो थींदो। या फगण नालो था रखूं कंहिंजो, त फगण काॾो उहो माण्हू उचारे सघंदा, ॻे ॻऊं जो उचार हुननि माण्हुनि वटि आहे ई कोन। इन जे करे नालो अहिड़ो तजवीज़ कजे जेको बैनुल अक़वामी सतह ते बि माण्हू ॿार जे लाइ जॾहिं उहो जवान थिए त आसानीअ जो सबबु बणिजे ऐं पंहिंजे समाज में उनजो उचार बि सभिनी माण्हुनि जे लाइ, छो त माण्हू भांत भांत जे माण्हुनि में रहे थो न, मुख़्तलिफ़ क़ौमनि जा माण्हू आहिनि, त अहिड़ो कामन नालो जेको हर ॿोलीअ में उचारे सघिजे, अंग्रेज़ी ॿोली हुजे, सिंधी ॿोली हुजे या पंहिंजो सिंधी त नालो थियो ई थियो, पर नालो अहिड़ो हुजे जेको कामन हुजे, जेको अंग्रेज़ बि वठी उचारे सघे
ऐं यूरोपियन हुजे, अमेरिकन हुजे, अफ्रीकन हुजे, एशियन हुजे, अरब हुजे, केर बि हुजे उचारे सघे। हाणे अंगण जो नालो हुजे, उहो माण्हू वञे अमेरिका या यूरोप जे कंहिं मुल्क में वञे, उते हुनजी एमिग्रेशन थिए त उन एमिग्रेशन में उहो नालो जो पढ़ंदा त उनखे कीअं अंग्रेज़ उनखे कीअं सॾींदो, ओ मोहम्मद अंगण अची ॿुधाए त तूं यूरोप छो थो वञे, मसइला था थियनि इहे। त अब्दुल्ला छोकिरो जेको हुयो ॾाढो ज़हीन हुयो। बादशाह हुनखे घुराए ॾिनो पोढ़े शातिर जादूगर खे। माण्हू जॾहिं पोढ़ो थो थिए पोइ बि जेकॾहिं अलाह जे रस्ते ते नथो अचे ऐं पंहिंजी इस्लाह जे तरफ़ नथो वञे त इहो शख़्स जेको सॼी ज़िंदगी सरकशीअ में गुज़ारे चुको आहे त ख़तम अलाह अला क़ुलूबिहिम जे बर चढ़ी वियो आहे। अलाह साईं हुनजे दिलि ते मोहर थो हणी छॾे। हिकिड़ो माण्हू जॾहिं रदी थो करे, मॻी थो करे ऐं पाण खे कुझु सम्झे थो न, अलाह साईं हुनखे तड़े थो छॾे, थुॾे थो छॾे। हाणे थुॾियल माण्हूअ सां, तड़ियल माण्हूअ सां वॾे में वॾो मसइलो इहो आहे त उहो उन जे क़ल्ब में हिदायत जो नुज़ूल थियणो ई कोन्हे को, तर उन पंहिंजे बातिन जा पाण बंदि करे छॾिया आहिनि। सरकशी का मज़ाक कान्हे का, इंसान जूं वायूं बताल करे थी छॾे। हदीस कुदसीअ जा अल्फाज़ आहिनि, अल किबरिया रिदाई, किबरियाई वॾाई अलाह जी चादर आहे। इंसान जी कहिड़ी मजाल आहे जो अलाह जे चादर में हथु विझे। तव्हां हिते पंहिंजे तक जे चङे मुड़ुस जे जुतीअ में पेर विझण जी जसारत नथा कयो, सरकशी करे अलाह जी चादर सां खेॾण जी ज़रूरत कयो था त उन इंसान सां ॿियो कुझु जेको हशर थींदो उहो त दुनिया ॾिसंदी, पर उन सां वॾे में वॾो जेको हशर थो थिए उहो इहो थो थिए त उन जे क़ल्ब जा दरवाज़ा बंदि थी था वञनि ऐं उन में हिदायत जो नुज़ूल नथो थी सघे। हाणे इहो माण्हू जॾहिं मरंदो त कहिड़ी अलाह साईं जेकॾहिं हुन ते महिरबानी करे हिदायत ॾेसि त हुन खां कोई पुछण वारो कोन्हे। बाक़ी हशर अहिड़नि माण्हुनि जो ॾाढो ख़राबु थींदो आहे। शातिर पोढ़े अब्दुल्लाह खे जॾहिं जादूअ जा गुर सेखारणु शुरू कया त अब्दुल्लाह जेको घर खां वठी जादूगर ताईं ईंदो हो त उन विच में हुनखे हिकिड़ी झोपड़ीअ मां इंजील जे तिलावत जो हिकिड़ो मधुर आवाज़ ॿुधण में आयो। इंजील जे तिलावत जे आयतुनि जी तिलावत जॾहिं हुन जे समाअतुनि में गुज़री त उन शख़्स जे मथां इंजील जे आयतुनि जो तासीर थियणु शुरू थियो, असरु थियणु शुरू थियो। त ॿारड़ो हिकु ॾींहुं त वियो हलियो, पर उन जी इंजील जे आयतुनि जी तिलावत जो मिठास जेको हुयो हुन जे रूह में तहलील थी चुको हो, उन जे साहनि जे सुराण में समाए ॾिस चुको हो। ॿिए ॾींहं ते गुज़रियो, साॻियो हुनखे तिलावत जो। हाणे अलाह साईं हुनखे पंहिंजे तरफ़ वठी पियो अचे ऐं माण्हुनि जे लाइ हिदायत जो बाइस कीअं थो बणाए उन ते जॾहिं आख़िर में ईंदासीं त तव्हांजे यादो इहो नुक़्तो खुलंदो। बादशाह माण्हुनि सभिनी जूं वायूं बताल करे छॾियूं, माण्हू वीचारा वेगाना लॻा पिया। जॾहिं कंहिं बि क़ौम जा वसीला, ज़रिया, धरती ऐं ॿोली महफ़ूज़ न हूंदी आहे त उहा क़ौम सॼी जो सॼी वाइड़ी थी वेंदी आहे। इहो शहर असां सां बि क़ौमी सतह ते आहे, असां सां बि क़ौमी सतह ते आहे। उन में उनजी तारीख़ छा आहे, उन जा हिकिड़ा भवाइता पस मंज़र आहिनि, उहे मौक़ो न आहे जो असां उन ते ॻाल्हायूं। त ईअं बादशाह पंहिंजी सॼी क़ौम खे वाइड़ो करे छॾियो, वायूं बताल करे छॾियूं। त उन में अब्दुल्लाह जेको वञे उन जे समाअतुनि में जॾहिं इंजील जे आयतुनि जी तिलावत जा आवाज़ आया त हू मुतवजह थियो। ॿिए ॾींहुं टे ॾींहं नेठि उहो झूपड़ीअ मां लियो पाए ॾिसे त हिकिड़ो झूर पोढ़ो जेको इंजील जी तिलावत वेठो करे, उन सां वञी मिलियो। इबादत गुज़ार शख़्स हुयो, बाझ भरियो शख़्स हुयो, जंहिं वटि वेठो वेहिजे त ॾुखंदो दूर थी वञे। उन जो प्यार माणे, उन जी शफ़क़त माणे, उन सां रिहाणनि में अब्दुल्लाह महव थी वियो। जादूगर वटि देरि सां पहुतो। जादूगर चयसि देरि कई अथई। हुनखे मुख़्तलिफ़ बहाना ॿुधायईं, घर जो कमु हुयो, अमा फलाणो कमु चयो, बाबे फलाणो कमु चयो, जेसि ताईं वांदो थियां तो ताईं ईंदे ईंदे टाइम लॻी वियो। नेठि उहो शख़्स जॾहिं उन बुज़ुर्ग जे, उन अलाह जे बंदे, उन पीर मर्द जे सोबत में रंगजणु शुरू थी वियो त अलाह साईं उन जे मथां पंहिंजूं अताऊं शुरू फरमायूं। इंजील जे उन आलिम, इंजील जे आलिमनि खे तॾहिं सॾिबो हुयो राहिब, रे हे हरणी बे राहिब। त राहिब जेके हूंदा उहे पंहिंजे दौर जा उहे बुज़ुर्ग हूंदा जेके
अल्लाह जे किताब, तॾहिं अल्लाह साईं जो किताब इंजील हुयो, क़ुर पाक अञा नाज़िल न थियो। इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़माने खां अटकल 90 साल पहिरियों जो वाक़ियो आहे जेको क़ुर शरीफ़ में बयानु थियल आहे। त राहिब हुनखे इंजील मां अल्लाह साईं जो इस्म आज़म सेखारियो। अल्लाह साईं जो इस्म आज़म छा आहे? आयतुल कुर्सीअ जी शुरूआत अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम, अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम, अल्लाह जंहिंखां सवाइ को बि इबादत जे लाइक़ु नाहे, हू आहे जेको अबद खां वठी दुनिया खे जेरो जाॻंदो रखियो वेठो आहे ऐं अज़ल ताईं उहो दुनिया खे क़ाइमु रखंदो ईंदो। अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम, इहो इस्म आज़म आहे। इन इस्म आज़म जे रंग में जॾहिं इंसानु रंगजी थो वञे ऐं उन इस्म आज़म ते दिलि जे गहराईअ सां माण्हू अमल पैरा थिए थो, त हाणे उनजो इहो इस्म आज़म ज़िंदगीअ जी खोड़ मुश्किलातुनि जे लाइ आसानीअ जो बाहिस थो बणिजे। इन इस्म आज़म खे जॾहिं असां पंहिंजे विर्द जो वज़ीफ़े जो ज़रियो था बणाए छॾियूं त असांजूं खोड़ अणथियणियूं थी थियूं पवनि, खोड़ मुश्किलातूं आसानीअ में बदिलजी थियूं वञनि, खोड़ असांजा मुंझियल मसइला सुलझी था वञनि, खोड़ असांजा उलझियल मसइला निमटिजी था वञनि। इहा हक़ीक़त आहे, तव्हां करे ॾिसो। असां इन जे जो हिज़ माणे चुका आहियूं। इहा असांजे मथां अल्लाह साईं जी, असांजे वालिदैन जी, असांजे बहितरीनु उस्तादनि जूं महिरबानियूं आहिनि जिन असांखे विॻाणप खां बचायो। त अब्दुल्ला शख़्स जॾहिं इस्म आज़म सिखी चुको त हिकु ॾींहुं जॾहिं राहिब ॾे वियो पए त दग ते माण्हू गॾु थिया पिया जिन वटि जिन सां हिकिड़ो मसइलो लागू हुयो। उते को हिकिड़ो वॾो अज़दहा क़िस्म जो नांग हुयो जेको कर खणी ऐं माण्हुनि खे परेशान कयूं वेठो। माण्हू हुनखे मारे न पिया सघनि। माण्हुनि जे मारण खां उहो का वॾी का बला हुई, घणी हुई माण्हुनि जे मारण खां। त छोकिरे ॾिठो अब्दुल्ला गबरू जवान हुयो, नौजवान हो, त उन अल्लाह जो मिठो नालो वठी इस्म आज़म अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम इहो खणी हुनखे जो फोड़ हयईं त नांग मरी वियो। माण्हू इन आज़ार मां जो छुटी पिया त नौजवान खे ॾिसण लॻा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको उन्हनि जे लाइ मसीहा बणिजी आयो त उन सां माण्हुनि जो प्यारु थियणु लॻो। उन खां पोइ उनजो अॻिते सफ़र कीअं रहियो पाण हिन ते ॻाल्हाईंदासीं नंढड़े ब्रेक खां पोइ। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी नाज़रीन, अब्दुल्ला जॾहिं माण्हुनि नांग मारे ऐं माण्हुनि जी जिंद उन मां छॾाई, इहो इस्म आज़म जी बरकत हुई। अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम। उन जादूगर वटि पहुतो। जादूगर चयसि बाबा देरि कई। नौजवान चयसि देरि थी वई। ॻाल्हि उन्हनि ॻोठाणनि जी उन जादूगर ताईं पहुती। ॻाल्हि आई वई थी वई, अञा बादशाह ताईं न पहुती। हाणे बादशाह हिन में ख़ुशि हुयो त मां ज़हीन नौजवान खड़पील जादूगर जे हवाले कयो आहे, उहो जादू सिखी ईंदो त वरी समाज खे पंहिंजे जकड़ में रखणु मुंहिंजे लाइ को मसइलो कोन्हे को। ऐं इहो थींदो आहे। जेके बि वॾा वॾा शातिर आहिनि जेके हुकुमरानी माण्हुनि जे मथां कनि था डंडे जे ज़ोर सां या मख़सूस लिबास जे ज़ोर सां, त उहे शख़्स अहिड़े क़िस्म जा समाज जा जेके खड़पील माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खड़पील माण्हुनि खे, उहे कलमकार खड़पील हुजनि या उहे मुबलिक खड़पील हुजनि या उहे ॿिया हरबा ॼाणंदा हुजनि माण्हुनि खे शिकंजे में जकड़े रखण जे लाइ, स्क्रीन जा खड़पील हुजनि, उन्हनि खे उहो पंहिंजी दरबार जो हिसो बणाईंदा आहिनि। ऐं पोइ उहे शख़्स वेंदा आहिनि समाज खे पंहिंजे ॼार में फासाए उन्हनि खे सतहियत जे तरफ़ केराईंदा। त बादशाहनि जा इहे हरबा थींदा आहिनि। बादशाह जो थिया। बादशाह जे ख़ानदान में हिकिड़ो शख़्स हुयो जंहिंखे अखियुनि जी बीमारी लॻी। हुनजो नूर ख़तमु थींदो पियो वञे, अंधो थींदो पियो वञे। उनजो अब्दुल्ला जी ॻाल्हि ॿुधी त सुलक्षणो ॿारड़ो आहे, सुलक्षणो छोकिरो आहे जंहिंखे इस्म आज़म जो जी अता नसीब थी आहे, उन ॾे हू आयो। उनखे अची निमाणो अर्ज़ु कयईं त मूंखे अखियुनि जे बीमारीअ मां शिफ़ा घुरिजे,
अल्लाह साईं जे दरबार में निदा ॾे त मूंखे शिफ़ा ॾे। अब्दुल्ला गबरूअ इस्म आज़म जे बरकत सां परवरदिगार आलम जे हुज़ूर में ॿाॾायो, अल्लाह साईं हुनखे शिफ़ा अता फ़रमाई ऐं हू शख़्स ॿिए अखियुनि जे बीमारीअ मां निजात माणे चुको। बादशाह ॾे वेंदो, इलाज अमवाल जा थिया, बादशाही हकीमनि छा न तबीबनि घटायो हूंदो। बादशाह जो हुनखे ॾिठो त ॾिठईं हाउ ॿेली, हिन जी अखियुनि जी बीमारी वई हली। चईंसि बादशाह ॾे ख़बर कीअं भला इन बीमारीअ मां जिंद छुटई। त उन शख़्स फाटु खाधो, चईं बाबा अब्दुल्ला जेको जंहिंखे तो जादू सिखण जे लाइ छॾियो आहे उन मूंखे निजात ॾियारी आहे। त बादशाह ख़ुशि थियो त जादूअ जे ज़ोर ते हिनखे शिफ़ा ॾिनी अथई। छोकिरे खां जॾहिं पुछई त हिनखे शिफ़ा कीअं मिली आहे, छोकिरो हुनखे सिधो हाणे जॾहिं अलाह जे रंग में माण्हू रंगजी थो वञे न त उहो माण्हू ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून जी ख़ूबसूरत तस्वीर बणिजी थो वञे। उहो बादशाह जे ॾाढ खां या ॾंडे जे ॾाढ खां या मख़सूस लिबास ऐं उन जे लिबास जे रंग जे ॾाढ खां नथो डिॼे। बादशाह खे चईं त न, जादूअ ॾे त मुंहिंजो तवजो ई कोन्हे को, तो वारे जादूगर वटि त मां ईंदो आहियां ईअं मिड़ई आख़िरी घड़ियूं। मूंखे हिकिड़े कामिल इंसान जी सोबत नसीब थी आहे जंहिं मूंखे अलाह जे रंग में रंगे छॾियो आहे। बादशाह जे कननि में जो अलाह जी किबरियाईअ जो नालो पियो त हुन जा कन छॿा थी विया, ॻाढ़ो थी वियो, आपे मां निकिरी वियो। चईंसि त मां तुंहिंजी ज़ुबान मां ही कहिड़ो लफ़्ज़ थो ॿुधां। चईंसि त अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम, अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम, अल हय्युल क़य्यूम ला इलाहा इल्लाहु। अल्लाह इन लफ़्ज़नि जो जलाल जो बादशाह जे मथां मुसलत थियो त हू आपे मां वञे निकिरंदो, हुन जूं वायूं वञनि बताल थींदियूं। चईंसि ॿधोसि, मारियोसि। छोकिरे खां पुछईं तोखे कंहिं सेखारियो आहे। छोकिरे जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरे थी। उन बुज़ुर्ग ताईं जॾहिं पहुता जंहिंखे राहिब चइबो उन जे ज़माने में, उनखे त बादशाह पूरो कराए छॾियो। हाणे चई हिन अब्दुल्ला खे बि उफट मारियोसि, पूरो करे छॾियोसि। वाठा सॾायईं पंहिंजा, छा कयूं साईं? चई हिनखे अहिड़ी सज़ा ॾियोसि जो माना अज़ियतनाक मौत थिए हिन जो। अब्दुल्ला खे वठी विया, कहिड़ी अज़ियतनाक सज़ा ॾियूंसि? उन्हनि जे ज़माने में जेका उन्हनि जे इलाइक़े में वॾी पहाड़ी हुई उते खणी वियसि त उनखे मथां वठी धिको ॾींदासींसि ऐं लेथड़ियूं पाईंदो ईंदो, चिकना चूर थी वेंदो, रतो छाण थी वेंदो ऐं पोइ मरी वेंदो। बंदे जे मन में हिकिड़ी, रब जे मन में पंहिंजी कुदरत। जॾहिं ॿारड़े खे अब्दुल्ला छोकिरे खे पहाड़नि ते चाढ़ियनि पए त अब्दुल्ला जे ज़ुबान ते इस्म आज़म जो विर्द हो, अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम, अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम। ॾिसो लफ़्ज़नि जे उचार सां केॾो मिठास थो महसूसु थिए, रूह में उन मिठाण जी जेका तहलील थी थिए, कीअं क़ल्ब में नूर थो पैदा थिए। हा थिए थो, जेकॾहिं कंहिं अखि जे अंधे खे नज़र नथो अचे त उन में असांजो कोई क़सूरु कोन्हे के, उनखे वञी पंहिंजे बातिन जो इलाजु कराइणु खपे। त अलाह जे अमर सां जबल में ज़लज़लो पैदा थियो ऐं उहे जेके हुनखे किराइण पिया वञनि पाण थाॿड़ंदा किरंदा उफट मरी विया। छोकिरो अलाह जे अमर सां सलामतीअ सां वापसि आयो। अची बादशाह जे हिन बादशाहीअ में पहुतो। बादशाह चयसि तोखे मारण वारा मरी विया, तूं बची वएं, छा आहे तो वटि अहिड़ो? छोकिरे चयसि अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम। वरी बादशाह आपे मां निकिरी वञे। बादशाह अलाह साईं जो नालो न ॿुधणु चाहे, छोकिरे जी ज़ुबान ते अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम जो विर्द। अड़े बाबा हिनखे ॿिए तरीक़े सां मारियो। साईं कहिड़े तरीक़े सां मारियऊंसि? खड़पील पाण में वेठा, भउ बि थियनि पियो त हुननि सां इहो अशर थियो आहे, असां सां अलाए छा थींदो। चई हिनखे ॿेड़ीअ में चाढ़ियो, समुंड जे गहरनि लहरुनि में हिनखे वठी वञो, उते तव्हां पंहिंजी ॿेड़ीअ खे मज़बूत झले ऐं हिनखे खणी समुंड में फिटो कयो त लुड़ी मरी वञे। खयंसि, वया। छोकी अब्दुल्ला जी ज़ुबान ते साॻियो विर्द, अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम, अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम।
ॿेड़ी लुॾण लॻी लमण लॻी। हू जेके हुनखे ॿोड़ण विया पहको कंदा विया समुंड में, ॿुॾी मरी विया। ॿेड़ी अलाह जे अमर सां किनारे ते पहुती। अब्दुल्ला जहिड़ो जाॻंदो बादशाहीअ में घुमंदो फिरंदो हुते, को बि हुनजे मथां ख़ौफ़ ऐं ख़तरो कोन। बादशाह चए ॾिठो त अञा तूं बची वियो आहे, पंहिंजनि वाठनि खे सॾु कयईं त हिन मां कीअं जिंदु छॾायूं। बादशाह अलाह जो नालो ॿुधणु कोन पियो चाहे। छोकिरे चयसि अब्दुल्ला त हाणे तोखे मां थो ॾस ॾियां त तूं मूंखे कीअं मार। ॿुधाए। चई सॼी रइयत जा पंहिंजा माण्हू गॾु कर। सॼी राय बादशाह गॾु कई, वॾो मैदान सजाए। हाणे उते हिकिड़ो शख़्स जेको मूंखे मारे, उहो शख़्स हे लफ़्ज़ उचारे मूंखे मारे। कहिड़ा लफ़्ज़? बिस्म रब हाज़ल गुलाम, बिस्म रब हाज़ल गुलाम। क़तल थो कयां मां हिन छोकिरे खे हिन जे रब जे नाले सां। क़तल थो कयां मां हिन छोकिरे खे हिन जे रब जे नाले सां। जंहिं शइ खां बादशाह भॼे पियो उहा शइ उनखे ॻिचीअ में पवंदी पई अचे। अलाह जे नाले खां भॼे पियो, अलाह जे नाले खां काॾे भॼंदो। मैदान लॻो, बादशाह जी सॼी रइयत आई। छोकिरे जो शर्त हुयो त जेसिताईं जेकॾहिं रइयत न हूंदी त मां न मरंदुसि आहियां। त बादशाह खे हुन मां जान छॾाइणी हुई। छोकिरे जी ॻाल्हि ॿुधे पियो। छोकिरे जे हिकमत अमलीअत खे तव्हां ॾिसो, दाद ॾियण खां न रही सघंदव। छोकिरो जॾहिं मैदान में पहुतो ऐं सॼी रइयत गॾु थी वई ऐं उन शख़्स खे मारण जे लाइ कातिल जॾहिं इहे लफ़्ज़ चया बिस्म रब हाज़ल गुलाम, ऐं पोइ उन छोकिरे ते वार कयो इहे लफ़्ज़ पढ़ी, त छोकिरो शहीद थी चुको, अलाह जी दर जे हुज़ूर में वञी पहुतो। सभिनी माण्हुनि जे ज़बाननि ते नाम अची वियो अलाह जो, अलाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम, अलाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम। सभिनी माण्हुनि जे ज़ुबान ते जॾहिं इहो अलाह जो मिठो नालो उचारजणु लॻो त बादशाह जूं आयूं बताल थियूं। हाणे हो त हिकिड़ो छोकिरो हुयो जंहिंखे हू मारण जी कोशिशि पियो करे, उहो त शहादत जो रुतबो पाए वञी परवरदिगार आलम जे हुज़ूर में पहुतो। हाणे हिननि माण्हुनि खे छा करे? घणेई बादशाह दाबा कया, घणेई बादशाह ॻाल्हियूं कयूं, पर माण्हुनि खे अलाह साईं खे हिदायत नसीब करणी हुई। माण्हुनि खे हिदायत नसीब थी चुकी। कुतिल असहाबुल उख़दूद, लानत हुजे खॾुनि वारनि ते। क़ुर शरीफ़ जे सूरतुल बुरूज जी आयत आहे। बादशाह चयो त हाणे खॾूं खोटियो, खॾूं खोटिजी वयूं। बादशाह जे हुकुम खां केरु इनकार करे? खॾुनि में बाहि ॿारियो, बाहि बि ॿरी वई। हाणे जेको माण्हू चवे थो अलाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम, उनखे हिन बाहि में उछलायो। बादशाह माण्हुनि खे इहा सज़ा ॾियणु लॻो, माण्हुनि खे बाहि में उछलाईंदो वियो। माण्हुनि जो ईमान ताज़ो थींदो वियो। जिन खे शहादत नसीब थियणी हुई उन्हनि ते खे अलाह साईं शहादत जे रुतबे ते फ़ाइज़ करे ऐं पंहिंजे हुज़ूर में अबदी ज़िंदगी अता करे जन्नत अता करणु लॻो। ऐं बादशाह पाण इहे लक़ाब ॾिसी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे अहिड़े क़िस्म जो जेको हरकतूं कंदो पंहिंजी रइयत खे न छॾींदो, रइयत खां सवाइ बादशाह जी बादशाही कहिड़े कम जी, उहो बि ॾिसंदे तबाह थी वियो। रइयत जो सॼो शुमार अलाह जे मिठे नाले सां रंगजी चुको, जंहिंखे अलाह साईं फरमायो कुतिल असहाबुल उख़दूद अन्नार ज़ातिल वक़ूद इज़हुम अलैहा क़ुऊद। वेही रहंदा खॾुनि जे मथां, ऐं पोइ जेको माण्हू उन्हनि खे हथु ईंदो ऐं उहो उन खां पुछंदा त तूं अलाह जे नाले खे तस्लीम करे थो, उहो शख़्स इक़रार कंदो हो अलाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम, त उहो शख़्स उन जा वाठा उनखे बाहि में उछलाईंदा वञनि। अलाह साईं उन्हनि जे मथां फिटकार कई। कुतिल असहाबुल उख़दूद अन्नार ज़ातिल वक़ूद, लानत हुजे खॾुनि में उन्हनि बाहि ॿारण वारनि जे लाइ जेके खॾुनि ते वेही ऐं अलाह जे नाले खे पुकारींदड़नि खे सटींदा वञनि बाहि में। उहे असहाबुल उख़दूद जिन माण्हुनि जे लाइ जहिड़ियूं जाॻनि जूं खॾूं खयूं ऐं उन में बाहि ॿारे माण्हुनि खे विझनि, उहो सिलसिलो ख़तमु न थियो आहे। असहाबुल उख़दूद असांजे ज़माने में मौजूदु आहिनि। उहे खॾूं हुयूं जेके कोॾर सां खणी, खाटियूं खणी उन में बाहि ॿारी वेंदी हुई। असांजे ज़माने जूं खॾूं कहिड़ियूं आहिनि? असांजे ज़माने में असांखे बाहि में कीअं थो साड़ियो वञे? उहो ज़मानो त भलो हो, जंहिंमें जहिड़ी जाॻंदी बाहि ॿरंदी हुई, माण्हूअ खे पकिड़े अलाह जे मञींदड़ खे उन में विझी ऐं भस्म कयो वेंदो।
असांजे ज़माने जूं उहे खॾूं उन खां वधीक ख़तरनाक आहिनि, उन खां वधीक अज़ियतनाक आहिनि। असां जहिड़ा जाॻंदा जीऊं बि अथा, मरूं बि अथा। हर पल असांखे ज़िंदगी थी मिले, हर ॿियो पल असांखे मौत जे मरहले मां गुज़रणो थो पवे। असां अलाह जे रंग में रंगजणु चाहियूं था, पंहिंजी ख़ुददारीअ खे बचाइणु चाहियूं था, अलाह जे निज़ाम खे समाज में अमल दरआमद कराइण जे लाइ तहरीकूं क़ाइमु कयूं था, त असांखे कहिड़ी बाहि में वकोड़ियो थो वञे। मुख़्तलिफ़ हरबनि सां असांखे मुख़्तलिफ़ केसनि में मुब्तला कयो थो वञे। असांखे मुख़्तलिफ़ दाबा ॾेई ऐं मख़सूस लिबासनि जे ज़रिए असांखे डिॼायो थो वञे, डंडो खणी असांखे डिॼारियो थो वञे, हथियारनि सां हथियार असांजे मथां ताणिया था वञनि। असां रस्तनि तां हलूं था, असांजे मथां असांजा माण्हू मुसलत थी असां खां असांजी सुञाणप था पुछनि, तव्हां केरु आहियो? तूं मुंहिंजी ॿोली थो ॻाल्हाए, मां तुंहिंजी ॿोली थो ॻाल्हायां, तूं मूंखे परेशान कीअं थो करे? उहे शख़्स जेके ज़ू नवास बादशाह जो तसलसल आहिनि, जेके धरतीअ ते अलाह जो निज़ाम ॾिसणु नथा चाहिनि, जेके इंसाननि जी आज़ादीअ खे तस्लीम करण जे लाइ तयारु कोन्हनि। असहाबुल उख़्दूद जे उन तसलसल में असां वटि जेके असहाबुल उख़्दूद आहिनि, यकीनन उन्हनि जे लाइ बि इहा ई आयत आहे, कुतिल असहाबुल उख़्दूद, छल हिननि ते फिटकार हुजे, छल हिननि ते फिटकार हुजे। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।